ख़बरुनि जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल करे मलीर मां सलेमान शाह जी रिपोर्ट अमृत शाह लतीफ़ थाणे जी हद अब्दुल्ला ॻोठ में ॿिनि मासूम भेनरुनि खे मुबैना तौरु अगवा करण जी कोशिश न्याणियुनि जी रड़नि ते गॾु थियल माण्हू ॾिसी जवाबदार ॼाणल मां वालियूं लाइ फरार। वाक़े बाद वारसनि शाह लतीफ़ थाणे ते दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी जॾहिं त मुतासिर खानदान मौजूदगी न्याणियुनि सां गॾु अवामी प्रेस क्लब मलीर पहुची इतिजा कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो आहे। मुंहिंजूं न्याणियूं 9 सालनि जी फहमीदा ऐं 4 सालनि जी दादरी घर भरिसां खेॾी रही हुई त ओचितो नामालूम खे अगवा करण जी कोशिश कई। संदि रड़नि ऐं वाविला ते पाड़े वारा फौरी तौर पहुची विया जंहिं ते जवाबदार मुबैना तौर ॿिनि भेनरुनि जी करण मां सोन जूं वालियूं लाइ फरार थी विया आहिनि। हिन वधीक चयो त इलाइक़े मां अमन अमान जी सूरतहाल बणिजी चुकी आहे ऐं मासूम ॿार बि महफ़ूज़ न आहिनि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो जवाबदार खुलेआम घुमी रहिया आहिनि ऐं पुलिस फौरी तौर कार्रवाई करे खेनि गिरफ़्तार करे। हिन जो चवणो आहे त वाक़े बाद शाह थाणे ते लिखत में दरख़्वास्त जमा कराई आहे पर पुलिस हिन वक़्त ताईं कुझु बि न करे सघी आहे। हिन आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो सख़्तीअ सां नोटिस इंसाफ़ फराहम कयो वञे।